चाचो कुछ तो छा चलता रहे सर ये जो इल्ज़ाम आयो आहे एसपी साहब जो पंहिंजो एतराफ़ कयो अथऊं लड़ाई जो इहो असां बेकसूर हो असांजो छा कसूर आहिनि अहिड़ो मामिलो न आहे को बि न कुझु बि न त छोकिरी तव्हां वटि न हुयूं छोकिरी जो ॻाल्हि न आहिनि असां वटि इहो मामिलो ई न आहे पुलिस फोर्स में इहो थींदो बि न आहे हा पछताव न आहे न पुलिस फोर्स में इहो थिए त पोइ छाजे लाइ तव्हांखे पछताव न आहे न आहे असांखे छाजो पछताव कुझु बि न आहे असांखे ॾाढा वेड़े न थी आहे कुझु बि न आहे छोकिरी जो चए थी छोकिरी आहे इहो ज़मानो थींदो रहंदो कुझु बि न आहे असांखे हेॾे करे बि आहे शैनी ॼणनि खे तव्हांखे पछताव न आहे पछतावा छाजो आहे कयो न आहे तव्हां त छोकिरी जो इल्ज़ाम हणे थी साबित कंदो इल्ज़ाम खे छा असां चवंदा तव्हांखे थींदो अच्छा एसपी साहब चए कार्रवाई कंदुमि तव्हांजे ख़िलाफ़ कहिड़ो एसपी साहब उहो मालिक आहे हेड आहे हुनखे असां छा करे सघूं था ॾाढे वारो मामिलो न थियो ॾाढाई वारो मामिलो न थियो ॾाढे यारो ॾाढाई न कई अथव असां हा छा चवंदो कुझु तो छा चलता रहे सर ये जो इल्ज़ाम आयो आहे एसपी साहब जो पंहिंजो एतराफ़ कयो अथऊं लड़ाई जो इहो असां बेकसूर हो असांजो छा कसूर आहिनि अहिड़ो मामिलो न आहे को बि न कुझु बि न त छोकिरी तव्हां वटि न हुयूं छोकिरी जो ॻाल्हि न आहिनि असां वटि इहो मामिलो ई न आहे पुलिस फोर्स में इहो थींदो बि न आहे हा पछताव न आहे न पुलिस फोर्स में इहो थिए त पोइ छाजे लाइ तव्हांखे पछताव न आहे न आहे असांखे छाजो पछताव कुझु बि न आहे असांखे ॾाढा वेड़े न थी आहे कुझु बि न आहे छोकिरी जो चए थी छोकिरी आहे इहो ज़मानो थींदो रहंदो कुझु बि न आहे असांखे हेॾे करे बि आहे शैनी ॼणनि खे तव्हांखे पछताव न आहे पछतावा छाजो आहे कयो न आहे तव्हां त छोकिरी जो इल्ज़ाम हणे थी साबित कंदो इल्ज़ाम खे छा असां चवंदा तव्हांखे थींदो अच्छा एसपी साहब चए कार्रवाई कंदुमि तव्हांजे ख़िलाफ़ कहिड़ो एसपी साहब उहो मालिक आहे हेड आहे हुनखे असां छा करे सघूं था ॾाढे वारो मामिलो न थियो ॾाढाई वारो मामिलो न थियो ॾाढे यारो ॾाढाई न कई अथव असां हा